नाज़रीन, वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह चयो आहे त ट्रांसपोर्टरनि खे सब्सिडी पैकेज ॾेई रहिया आहियूं। मोटरसाइकिल वारनि खे माहवार 2000 रुपया ॾिना वेंदा। मोटरसाइकिल जंहिं जे नाले ते हूंदी पैसा बि उन खे मिलंदा। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वॾे वज़ीर चयो आहे त सब्सिडी लाइ रजिस्ट्रेशन लाज़मी आहे। एक्साइज़ खाते जी वेबसाइट ते मोटरसाइकिल रजिस्टर कराए सघिजे थी। सईद मुराद अली शाह वधीक चयो आहे त मोटरसाइकिलुनि जी ट्रांसफर फीस न पई वरिती वञे। शहरी ख़रीद कयल मोटरसाइकिल पंहिंजे नाले कराइनि। ट्रांसफर ऑफिसूं राति जो 12 वॻे ताईं छंछर ऐं आर्चर जे ॾींहुं बि खुलियल रहंदियूं। नाज़रीन, अवांखे हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ खां आगाह कंदा हलूं त वॾे वज़ीर सईद मुराद अली शाह चयो आहे त ट्रांसपोर्टरनि खे सब्सिडी पैकेज ॾेई रहिया आहियूं। मोटरसाइकिल वारनि खे माहवार 2000 रुपया ॾिना वेंदा। मोटरसाइकिल जंहिं जे नाले ते हूंदी पैसा बि उन खे मिलंदा। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वॾे वज़ीर चयो आहे त सब्सिडीअ लाइ रजिस्ट्रेशन लाज़मी आहे। एक्साइज़ खाते जी वेबसाइट ते मोटरसाइकिल रजिस्टर कराए सघिजे थी। सईद मुराद अली शाह वधीक चयो आहे त मोटरसाइकिलनि जी ट्रांसफर फीस न पई वरिती वञे। शहरी ख़रीद कयल मोटरसाइकिल पंहिंजे नाले कराइनि। ट्रांसफर ऑफिसूं राति जो 12 वॻे ताईं छंछर ऐं आर्चर जे ॾींहुं बि खुलियल रहंदियूं।